આવો કેવા કલ્યાણ જો ઘણો વખત ગુજર્યો કરે એકરે જે સદગુરુ બેજી માયર કરે કે ભૂલ શક્તિ બચી શકે જય કરે જે દેવ સતનામ सा लगी है सिद्धों सब अंतर जोड़े अच्छी अज्ञान जस धन गुरुवर्धन देव साहेब की जय आओ सदगुरु जे नजर सा सिद्ध थी पियो एतरी करामत हुंदे भी श्री अंत एतरी करामत हुंदे भी श्री अमृतसर दरबार की सेवा हमेशा वांगुर कंदो हो आखिर सदगुरु ने इनके घर वञण जी आज्ञा कई जा सिर ते रखी गुरुजन के चरणन ते सिर निवाए मोटी पंहिंजे घर बठंडा में आयो कीअं त सदगुरु जो उपदेश करे उनजे मन जा संसा भरम निवृत थी विया हुआ तंहिं करे इहो पंहिंजे आनंद में गुजारण लॻो दुनिया जो कूड़ो रंग लही वियुसि ऐं नाम जो सचो रंग खुली बीठो शहर जा आदमी इनखे ॾिसी अजब में पइजी विया ऐं वाह 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 शहर जा आदमी इनखे ॾिसी अजब में पइजी विया ऐं हुनजो भाव अंदरि हुनजो ॾाढो अदब करण लॻा शहर खां निकिरी आख़िर वञी शहर खां सभु पूरा थी वञनि सभु पूरा थींदा वञनि हिन पंहिंजी जजमानकी वृत्ति जीअं ब्राह्मण खे गिरी हिन पंहिंजी जजमानकी वृत्ति ॿिए ब्राह्मण खे लिखी ॾिनी ऐं पंहिंजनि पुटनि खे बि जजमानी वृत्तीअ खां छॾाए फ़क़ति सतनाम सां प्रीत लॻाए रहियो उन्हीअ शहर में ॿ शाहूकार खत्री रहंदा हुआ से पाण में जजमानी वृत्तीअ खां छॾाए फ़क़ति सतनाम सां प्रीत लॻाए रहियो उन्हीअ शहर में ॿ शाहूकार क्षत्री रहंदा हुआ से पाण में सगा भाउर हुआ वॾे जो नालो विधिचंद हो ऐं नंढे जो नालो सिद्धिचंद करे सॾींदा हुआ सिद्धिचंद संतनि जी शेवा तमामु घणो कंदो हो खाधे पीते जी ख़बर सिद्ध वठंदो हो कंहिं बि वक़्तु संत वचन कढंदो हो त सिद्धिचंद भर वक़्तु पूरो कंदो इन्हीअ रीति सिद्धिचंद खे शेवा कंदे ऐं श्रद्धा रखंदे घणो वक़्तु गुज़री वियो तॾहिं ब्राह्मण गंगाराम हिन ते घणो प्रसन्न थी चवंदो हो त सिद्धिचंद तो मुंहिंजी घणी शेवा कई आहे तो जेको तुंहिंजो मनर हुजे सो घुरी वठि सिद्धिचंद ब्राह्मण जा वचन ॿुधी घणो ख़ुशि थियो आहे अॻियां बि हथ ॿधी चवणु लॻो त जेकॾहिं तव्हां मूंखे पसंदि थिया आहियो त कृपा करे वचन करो जो मुंहिंजे घर संतान पुत्र लाइ घणा यत्न कया हुआ प्रेमी सिख गंगाराम सिद्धिचंद जी वार्ता ॿुधी चवणु लॻो त गुरु अर्जन देव जी कृपा सां तुंहिंजे घर हिकिड़ो पुटु बुद्धवान ऐं सिद्धीअ वारो ॼमंदो जगत में मशहूरु थींदो ऐं ॼमंदे ई पंहिंजी कला ॾेखारींदो जेको खेसि ॾिसणु ईंदो सो अॻियां सिर निवाईंदुसि बालक जे ॼमण सां संदसि सिर जा वार सफ़ेद हूंदा ऐं संदसि चोटी सवा हथ डिघी हूंदी अहिड़ो श्रेष्ठ संत परोपकारी तव्हांजे वंश में मणियो थींदो खेसि सॼो देश मञींदो त बि हू दास भाव में गुज़ारींदो ऐं हू घणो शक्तिवान थींदो संदसि जेको बि शेवा कंदो सो मनवांछित फल पाईंदो धन गुरु नानक साहिब की सिद्धिचंद संत जा अहिड़ा अमृत समाज वचन ॿुधी संत जे चरणनि ते किरी पियो कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ हुनजे घर में संतान जी उमेदवारी थी ऐं बराबरि 10 महीने हुनखे पुटु ॼाओ जंहिंजी चोटी सवा हथ डिघी वार अछा ऐं चहिरो रोशनी ॾींदड़ हो जंहिं बि शख़्स बालक खे ॾिठो ते से अचरज में भरिजी थियो वियो सिद्धिचंद बालक जे जन्म थियण शर्त महाराज गंगाराम वटि आयो ऐं नमस्कार करे वाधाई ॾिनई ऐं बालक जो नालो मूलचंद रखियई
मूलचंद रखियाई प्यारा पढ़ंदड़ो पालक अॼु नंढो सुभाउ वॾो नेठ एतिरे क़दुरु करामात वारो थियो केतिरा सिद्ध पुरुष खे मूलचंद जी बठंडा मुल्क में अॼु बि मान्यता घणी आहे ऐं संदसि पूॼा महाराज गंगाराम जा पोया खणंदा आहिनि जेको जा भावना रखी सेवा कंदो आहे सा पूरी थींदी अथनि इहा अथव मिस्र गंगाराम जी कथा ॾिसो त सतनाम जे जपण करे केतिरी न करामात वारो थी गुज़रियो हाणे अचो त असीं बि पाण में गॾिजी सतनाम जो उचार बि करियूं ऐं अमृत रूप गुरु अर्जन देव जी कथा बि ॿुधूं ऐं वीचार ॿुधूं जो बोले वाहेगुरु जी का वाहेगुरु जी की हाणे सतगुरु जो ध्यानु धरे श्री अमृतसर जी पवित्र ऐं रसीदी कथा ॿुधो श्री अमृतसर दरबार में घणा आदमी कम कंदड़ हुआ तन जी संभाल करण या ख़र्च करण इत्यादि कम घणो वधी वियो सॼे कम जे संभाल ऐं ख़र्च करण जो कम सतगुरनि मसंदनि जे हथां रखियो जे पंहिंजे नज़र ते कंदा हुआ ऐं ॿियनि देशनि में वञी सिख संगत मां धन वठी ईंदा हुआ या वैसाखी आदि मेलनि ते धन ईंदो हो सो सभु मसंदनि जे हथनि में रहंदो हो जिते ज़रूरत पवंदी हुई उते ख़र्च कंदा हुआ कारीगरनि ऐं मजूरनि खे रोज़ बि उहो चुकाए ॾींदा हुआ देग जो ख़र्च बि पाण संभालींदा हुआ सिख खे चुड़ाईअ जो कमु कंदा हुआ सिख खे चुड़ाईअ जो कमु कंदा हुआ के सिरूं घड़े ॾींदा हुआ कारीगरनि खे जिते सिरूं खपंदियूं हुयूं उते पहुचाए ॾींदा हुआ भाई ॿेलो आदिक सिख फुरनि जे कम में रुधल हुआ मतिलबु त जंहिं प्रेम सां सेवा कई तंहिंजो मन निर्मल थी थिए वियो जेका जंहिं कामना ते रखी सा सदगुरु पूरी थिए कई श्री गुरु अर्जन देव जन श्री अमृतसर जी महिमा सभिनि खे पए ॿुधाई त जेको हिन में सनानु कंदो तंहिंजा सभु पाप नाश थींदा धन गुरु नानक अमृतसर जी जॾहिं केतिरियूं पौड़ियूं ठही रास थियूं तॾहिं केतिरा ई सिख पाण में गॾिजी श्री सतगुरु वटि आया ऐं अर्ज़ु कयाऊं त साईं जन जो वचन आहे त श्री अमृतसर जो मातम हज़ारे वर हलंदो तो तव्हांजो वचन सत आहे पर चुनाई जो कमु घणो कचो थो हले हिकिड़ी सिर पके गारे सां थिए लॻी त ॿियूं सभु कचे गारे सां लॻाइनि थियूं वञनि चुन बिल्कुलु थोरो थो कम में अचे जंहिं करे इहो कमु थोरे वक़्त में उखड़ी पवंदो या ठगी सभु मसंदनि जी आहे जंहिंजी मत लोभ ऐं लालच में फासी वई आहे ख़र्च जे बचाव करण करे चुन बि घटि था ॾियनि पोइ ॿुधायो त कमु पको कीअं थींदो तव्हीं समर्थ आहियो ऐं धन जी बि तव्हांखे परवाह कान्हे टिनिनि लोकनि जी माया तव्हांजे हथ वसाए सिखनि जी वार्ता गुरुजन ॿुधी मसंदनि खे पाण वटि घुरायो ऐं खेनि चयाऊं त तव्हां चुनाई जो कमु कचे गारे सां छो कराए रहिया तव्हांजी मत छाकाणि वॾी थी आहे ख़र्च जो फिक्र कोन्हे ॾियण वारा त दातार आहिनि तव्हीं पकाई छाजे लाइ था कयो एतिरो ॿुधी मसंदनि चयो त गुरू जी ख़र्च तमामु घणो थो थिए ॿिया बि घणा ख़र्च घणा था पवनि जहिड़ो कि लंगर देग जो कमु सरोपा ॾियण वग़ैरह इन तरह ख़र्च ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे ऐं आमदनी घटि थी अचे पैसे खां सवाइ कमु हली कोन सघंदो अॻुमंझि ॿाहिरां ई मां हली ईंदो हो कोन थो अचे पैदाश जो भावो घटिजी वियो आहे असां जो कथा पढ़ूं था न उते पैदाश जो भावो घटिजी वियो आहे तलाव बहिराणे में रोज़ ख़र्च घटिजी वियो आहे तलाव रुपया रोज़ ख़र्च घुरिजे हिते चूने जो खाधो अघु मंझि घणो आहे
श्री सतगुरु फरमाया त गुरुअ जो खीसो ऐं तव्हांजो हथ ख़ूब वॾीअ दिलि सां ख़र्च कयो। हीउ न नोड़ियो, इहो न नोड़ियो, श्रद्धा रखो, गुरुअ जा खजाना सदाईं भरियल आहिनि। मन में शंका न करियो, गुरुअ जे घर में कॾहिं बि खोट पवण वारी न आहे। इन तरह सतगुरुनि मसंदनि खे घणो क़दुरु सम्झायो, त बि हिननि श्रद्धा न रखी ऐं चाहियूं त जे हरूभर तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त जीअं जीअं धन ईंदो रहंदो तीअं तीअं तलाउ जी कार कराईंदा रहंदासूं। सतगुरुनि जे फरमान मूजिबि हिकु ॿ ॾींहं हुनजो कमु चङी तरह हलायूं, पर वरी बि लोभ लालच जे वस थी कारीगरनि खे मना कयूं, जंहिं करे कारीगर अॻुवारी सिर चुन सां मजबूत करे बाक़ी पुठियां सभु कचो कमु करणु लॻा। मसंद पाण बि कमु कराइणु लॻा ऐं कारीगर खे चवणु लॻा त कमु अहिड़ो करियो जंहिंमें ख़र्चु घटि थी ऐं पाण हमेशह उन्हनि सां गॾु रहंदा हुआ ऐं जीअं कारीगरनि खे चवंदा हुआ तीअं उहो कमु कंदा हुआ। सतगुरुनि जे घर जो कमु यानी ॾियणु वठण बि मसंद जे हथ में हूंदो हो। गुरुजन वटि जेका भेटा संगत मंझा ईंदी हुई सा बि संभालींदा हुआ। मसंद मंझि केरु दरबार में शेवा कंदा हुआ, तन सां पुण मसंद खोसबाजी कंदा हुआ। सिख संगत वरी बि पाण में गॾु थी सतगुरुनि जे अॻियां वञी अर्ज़ु कयो त साईं मसंद हाणे वरी पंहिंजे मर्ज़ी ते पिया आहिनि ऐं सभु कमु कचो पिया कराइनि। अॻी सिर उन्हनि सां लॻाए बाक़ी पुठियां सभु कमु कचो पिया कनि। इन दस्तूर अंदरां सॼो कमु कचो पियो थिए ऐं मसंदनि जो मन दरबार जे पासे सोच न आहे। सतगुरु दीन दयाल एतिरो ॿुधी मसंदनि खे घुराए त तलाउ जे कम में खोट न करियो ऐं हीउ गुरुअ जो घरु आहे, ख़र्च जो फिक्र न करियो। मसंदनि जवाब में चयो त सिखनि खे ख़बर कान थी पए त ख़र्च कीअं पियो हले। पैदाइश घटि आहे, ख़र्च ॾियारी हज़ारनि जो लॻो पियो आहे, कंहिं हूंदे बि तव्हांजो चवण मूजिबि ख़र्च कंदासीं। ईअं चई मसंद हलिया विया ऐं पोइ बि गुरुअ जे डप करे कुझु वक़्तु चुन जो कमु करायूं, पर वरी बि आमदनी घटि ॾिसी साॻी तरह अॻी सिर चुन सां ऐं पुठियां सभु कचो कमु कराइण लॻा। सिख इहा हालत ॾिसी सहारे न सघिया ऐं पाण में गॾिजी चवणु लॻा त सतगुरुनि जो हुकुम पके कमु करण जो आहे, पर मसंद त ठॻीअ ते खणी संदरो वधो आहे। इन तरह वीचार करे सभु गॾिजी एकांत में सतगुरुनि वटि आया, हथ जोड़े अरदास कयूं त वरी बि पौड़ियुनि जो कमु कचो पियो हले। साईं जन जे चवण ते मसंद असली हलण वारा न आहिनि। साॻी तरह पहिरीं सिर पके चुन सां हणाए ॿियूं सभु गारे सां पिया लॻाइनि। हाणे मालिक आयो, जीअं चङी सम्झो तीअं करियो। दीन दयाल सतगुरु 3 दफ़ा मसंद जी खोटाई ॾिसी घणो रखी थिया ऐं फरमायो त श्री अमृतसर जो बुनियादु पको थी चुको आहे, जो कॾहिं बि वञणो न आहे, पर हिन दफ़े सॼो कमु बराबरि थी वेंदो ऐं वरी नए सिर तलाउ तयारु थींदो ऐं मसंदनि जो हिन तलाउ जो कमु पोलो रखियो आहे सो पंहिंजी जड़ पोली कई अथनि। वाह। ऐं जॾहिं ना थींदा मंझान को कोन बचंदो ऐं सिख संगत में जिते वेंदा उते को कोन पनाह ॾेई विहारींदुनि ऐं जॾहिं हीअ नाश थी वेंदा तॾहिं असांजा सिख सेवक अची हिन तलाउ जो कमु संभालींदा। चुनो सिरूं ऐं ॿियो सभु पको सामान लॻाए मज़बूत पोड़ियूं बणाईंदा। जेको बि हिन तलाउ जी पीढ़ी पकी कंदो तंहिं सम्झो त पंहिंजी पीढ़ी पकी कई ऐं मसंदनि जो हिन तलाउ जे कम में ठगी कई आहे। तंहिंजी जड़ असली कान रहंदी। धन गुरु अर्जन देव साहिब जी, धन गुरु नानक साहिब। पहिरां ई पटबी पोइ तलाउ ठहंदो ऐं वरी नए सिर ठहंदो ऐं घणो मशहूरु थींदो। प्यारा हिननि जेकी कयो आहे तंहिंजो फल पाईंदा, तॾहिं ही पछताव कंदा। हीउ तलाउ सभिनीनि खे भावना जो फल ॾींदो। तंहिं करे हाणे हिनखे वधीक कुझु बि चवण जो ज़रूरु कोन्हे। अहिड़ी तरह मत मसंदनि खे श्राप ॾिनो, जिन खे दसम पातशाह गुरु गोविंद सिंह तेल में जलाए भस्म कयो। जा कथा पोइ ईंदी। कुझु वक़्त खां पोइ काबुल जे पठान बादशाह जो लश्कर आयो, जंहिं अमृतसर दर
दरबार ढाए पोड़ियूं पटे जे अमृतसर दरबार ढाए पोड़ियूं पटे पाणी अचण बंदि करे छॾियो। वरी जॾहिं सिखनि जो राज थियो तिन मुस्लमाननि खे मारे खपाए सोनो मंदिर ऐं पोड़ियूं तयारु करे परोपकार जो कमु कयो। धन गुरुनानक निकट साहिब की वरी सतगुरुनि जे परोपकार ॾांहुं ख़्यालु करियो। हाणे सुभाणे जी हलाईंदासीं। पाण पंहिंजे सिर अमृतसर जे किनारे भी कमु कराइण लॻा ते सैनी पासनि जी सिक संगत अची प्रेम सां शेवा ठहियल करणु लॻी। धन गुरु अर्जन देव साहिब की जय। हाणे सुभाणे